हाणे असां नज़म खान नसर जी तरफ़ वञूं था ऐं असां वटि बहितरीन नसर नफ़ीस मौजूदु आहे, तमामु सीनियर लेखक आहे। असांजो ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी खे गुज़ारिश आहे। मज़मून आहे, मुंहिंजो उनवान आहे मुशाइरे जी तारीख़ जो मुख़्तसिर जाइज़ो। जामे सिंधी लुगात मूजिब मुशाइरो जम मुशाइरा जो मतलब शाइरनि जो इज्तिमा ऐं बेतबागी आहे। मुख्तियार अहमद मल्ला पंहिंजे मरतब कयल किताब अदबी इस्तिलाहनि जी तशरीह लुगत में लिखे थो त मुशाइरो पोइट्रिक गैदरिंग, शाइरनि जी मजलिस या तक़रीब खे चयो वेंदो आहे। मुशाइरे में शाइर वारे वारे सां पंहिंजो कलाम ॿुधाईंदा आहिनि, दाद हासिल कंदा आहिनि। अंग्रेज़नि जे दौर खां सिंध में मुशाइरनि जी शुरूआत थी, जंहिंसां सिंधी शाइरी तमामु घणी तरक़ी कई। ख़ासि तौर ते उरूज़ी शाइरी पंहिंजे उरूज ते पहुती। मुशाइरनि जे करे अदबी जमायतूं बि वजूद में आयूं, जिन अशाती इदारा ऐं नामवर शाइर बि पैदा कया। कंहिं बि ॿोली जी तरक़ी लाइ मुशाइरा वॾी अहमियत रखनि था। उन लाइ ज़रूरी आहे त उनजी अहमियत खे ॻाल्हायो ऐं उनखे सम्झायो बि वञे। कंहिं बि ॿोली खे उन नुक़्ते ते आणण में केतिरनि ई समाजी इदारनि अहम किरदारु अदा कयो आहे। उन्हनि में ख़ानकाह, दरबार ऐं बाज़ार खां अलावा मुशाइरनि बि निमाया ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। मौजूदा वक़्त में मुशाइरे जो तसवुरु आम तौर ते मिलंदड़ आहे, जेको काफ़ी हद ताईं सही बि आहे, पर उन में केतिरा ई सक़ाफ़ती ऐं समाजी पहलू मौजूदु आहिनि। जॾहिं तफ़रीह जो तसवुरु बि न हो, अवामी सतह ते सरगर्मियूं सिर्फ़ हुक्मराननि ऐं नवाबनि खे ई मुयसरु रहियूं। उन्हनि महफ़िलुनि न लॻो ॿोली ऐं अदब जो दाइरो वधायो, पर अदब ऐं अवाम जे विच में हिकु पुल जो कमु पिणु कयो। अहिड़ी रीति अदब ऐं समाज जे विच में लाॻापा पैदा थियणु शुरू थिया, जंहिंजो सबबु इहो हो त न फ़क़ति ज़हनी तफ़रीह जो ज़रियो, पर अवामी जज़्बनि जी निमाइंदगी जो वसीलो बि मुशाइरनि खे सम्झो वेंदो हो। छाकाणि त सिंध अदब में शाइरी सभ खां वधीक दिलकश रही आहे। मुशाइरे जी सक़ाफ़ती ऐं अदबी अहमियत ते रोशनी विझण खां अॻु उनजी इब्तिदा ऐं वाधारे जे मरहलनि खे ज़हन में रखणु ज़रूरी आहे। फ़ारसी, अरबी, उर्दू ऐं सिंधी ज़बाननि खे इहा फ़ोक़ियत हासिलु आहे त माण्हू वॾनि महफ़िलनि में शाइरनि जो कलाम दिलचस्पी सां ॿुधंदा हुआ। जेतोणीकि इहा रवायत अरबी ज़बान खां शुरू थी, पर मक़बूलियत ऐं अमल जे लिहाज़ खां उर्दू में उनजो रवाज उरूज ते पहुतो। जाहिलियत जे दौर में शेरो शाइरी बाबति अवामी सतह ते बहस मुबाहिसा बि थींदा हुआ। उनजो अंदाज़ो उन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त अरबनि जी सक़ाफ़त में हर हिकु क़बीले जा पंहिंजा पंहिंजा शाइर हूंदा हुआ। हर शाइर फ़ख़्र जो बास हूंदो हो। तंहिं करे अदब जी सरपरस्ती या शाइरनि जी सरपरस्ती जे नुक़्ते नज़र खे ॾिसिजे त अदब जी पहिरीं सरपरस्ती बि उन दौर में थी। उन दौर में शाइरीअ खे सभिनी फ़ननि में ख़ासि हैसियत हासिलु हुई। उन करे जिन शाइरनि जो कलाम घणो पसंदि कयो वेंदो हो, तिन खे दीवारनि ते उकरायो वेंदो हो। ईदुनि खां पोइ अरब दुनिया में मजलिसनि में शेर चवण जो रवाज इस्लाम जे अचण खां पोइ बि जारी रहियो, पर हाणे उनखे अवामी तफ़रीह जो वसीलो नथो सम्झो वञे, पर शाइर खे पाकीज़गी ऐं नेक जज़्बनि जे इज़हार जो वसीलो सम्झो वियो आहे। इहा रवायत जंहिंमें रुमानवी जज़्बात ऐं मिज़ाज खे ज़ाइक़े सां पेश कयो वेंदो, सा हाणे घणो ज़िंदा नाहे रही। अहिड़ी तरह ही रवायत पिणु कमज़ोर थी वई आहे। ईरान अंदर बाद में दरबार में शाइरी खे फ़रोग़ ॾिनो वियो ऐं बादशाह जे साम्हूं संदसि एज़ाज़ में शेर चवण जो रवाज एतिरो त पुख़्तो थियो जो शाइरनि अवामी गजाणियुनि बदिरां पंहिंजी तवानाई शेर लिखण में वक़ुफ़ करे छॾी। ईरान जी भेट में हिंदुस्तान में अदब ऐं शाइरी खे पहिरियों मक़ाम ॾिनो वियो। उतां ई निज़ामुद्दीन औलिया जी दरबार में अमीर खुसरू जी शाइरी खां सवाइ तसव्वुफ़ जी ॻाल्हि बि थी ऐं मजलिसूं मुनक़िद कयूं हुयूं। सूफ़ियनि इन ॿोली खे अख़्तियार कयो ऐं उनजी तरक़ी जा दरवाज़ा अवाम ताईं खोले रखिया। अहिड़ी तरह इहो चवण खां सवाइ नथो रही सघिजे त असांजी गॾियल तहज़ीब खे जेको सक़ाफ़ती विरसो मिलियो, उनमें हिकु अज़ीम विरसो मुशाइरो बि आहे। मुशाइरनि जो जेको रवाज अॼु आम आहे, उहो माज़ी जे मुशाइरनि सां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। मुशाइरनि जी सुञाणप हाणे नई तहज़ीब ऐं शाइरनि जे करे तबाह बि थी रही आहे, छाकाणि त अॼु जे मुशाइरनि में अदब घटि ऐं फ़न वधीक थी वियो आहे।
मावी जे मुशाइरनि जी ख़ुसूसियत इहा हुई त मुशाइरा अवाम में अदब जो ज़ौक़ पैदा कंदा हुआ। हाणे अवाम जे ज़ौक़ ऐं ज़हनियत खे साम्हूं रखी लफ़्ज़ जोड़िया या मिलाया वञनि था। ॼण त असांजो मुआशिरो मुशाइरनि जो मिज़ाज तय करे थो। छो त आम तौर ते इहो सम्झो वेंदो आहे त मुशाइरनि वारा शाइर पहिरें दर्जे जा शाइर न हूंदा आहिनि। जॾहिं त मावी ते नज़र विझूं था त हैरत थींदी आहे त उहे मुशाइरा पहिरें दर्जे वारनि शाइरनि ई शुरू कया हुआ। उन्हनि मुशाइरनि जे ज़रिए नवनि शाइरनि जी तरबियत कई वई ऐं मुशाइरनि इनफ़रादी सतह ते अदब जे नए रुझान लाड़नि ऐं रवैयनि जो तयन पिणु कयो। उहे मुशाइरा न रुगो अवामी इदारा हुआ पर उन्हनि मुशाइरनि में इफ़्तलाही ऐं इफ़लाही तक़रीर जी बि हिकु वॾी रवायत क़ाइमु थी, जंहिंजे ज़रिए शाइरी जो तसवुर पिणु बदिलजी वियो। पर जीअं जीअं हर रवायत अॻिते वधंदी रहे थी त उन में के मुफ़ीद ऐं ख़ुशगवार तब्दीलियूं बि अचनि थियूं। अॼु मुशाइरे जो रवाज तोड़े जो घणो अॻिते वधी चुको आहे। हाणे उहे समाजी राब्तनि खे पिणु अॻिते वधाए रहिया आहिनि। 1857 खां पोइ मुशाइरनि जो रवाज दहली ऐं लखनऊ खां वठी रामपुर, हैदराबाद, अज़ीमाबाद, लाहौर ताईं पखिड़िजी चुको हो। अमीर ऐं दाग़ जे करे रामपुर जे मुशाइरनि में तमामु घणो गोड़ पिणु थींदो हो। मुशाइरे में शाइर जो शेर ॿुधण ऐं उनखे तख़लीक़ी अंदाज़ में पंहिंजे रंग में आणण जो रवाज पिणु तमामु घणो कामयाबु वियो। 20वीं सदी जे आख़िर ताईं तइलीम जे वाधारे ऐं सक़ाफ़ती तहफ़ुज़, आमद व रफ़्त जे आसानी ऐं लिसानी वेझड़ाई सबबि मुशाइरनि जो रवाज बरे सग़ीर जी हर कुंड में आम थी वियो। नवां शेरी ऐं अदबी मर्कज़ वजूद में आया जिन मुशाइरे जी अहमियत खे वधायो। मुशाइरनि जो सिलसिलो कुझु अरसो 20वीं सदी में जारी रहियो। तोड़े जो मुशाइरा मुक़ाबले जे जज़्बे खे पिणु फ़रोग़ ॾियनि था, पर पोइ शाइरनि जी कसरत ऐं मक़ामी मुशाइरनि जी भेट में क़ौमी शाइरनि जे इनक़ाद सबबि बि अदबी इस्लाह जो जज़्बो ख़तमु थी वियो। मुशाइरनि में शाइरनि पंहिंजा बहितरीन ऐं मख़सूस कलाम पेश करणु शुरू कया। उनजो नतीजो इहो निकितो त शाइरनि हर भेरे मुशाइरे में पंहिंजा ख़ालिफ़ शेर ॿुधाइणु शुरू कया ऐं अहिड़ी रीति नवां जी हालत पैदा थी। ॿी अहम तब्दीली इहा हुई त शाइरनि लुग़वी लफ़्ज़ बदिरां तरनुम सां कलाम पिणु चवणु शुरू कयो, जंहिंखे आम ॿुधंदड़नि ॾाढो पसंदि कयो। उर्दू शाइरी में ॿोली ऐं लहजे खे वॾी अहमियत हासिल रही आहे। लुग़वी पढ़ंदड़ जॾहिं शेर खे ॿोली ऐं लहजे जी मुनासिबत खे नज़र में रखंदे पढ़ंदो हो त माना जा पिर्त पधिरा थींदे महसूस थींदा हुआ। तरनुम में माना जा पिर्त पधिरा न थींदा आहिनि। तंहिं हूंदे बि तरनुम मुशाइरनि खे तमामु मक़बूल ऐं पसंदि कयो। पोइ ईअं थियो जो मुशाइरे में गज़ल सां गॾु नज़म बि ॿुधाया विया। पोइ मुशाइरो ॾाढो मिलनसार थी पियो ऐं उन शाइरी खे बि हथी ॾिनी ऐं आज़ाद नज़म खे बि पंहिंजे दायरे में जॻह ॾिनी। मुशाइरे कंहिं बि सिंफ़ ते का बि पाबंदी न लॻाई, उन करे संदसि मक़बूलियत वधंदी रही। अॼु जे दौर में फ़ासिला घटिजी विया आहिनि, माण्हू हिक ॿिए जे वेझो अची विया आहिनि। उर्दू ॿोली केतिरनि ई मुल्कनि में पखिड़ियल आहे। मुशाइरा बि उन पखेड़ में बराबरि जा शरीक आहिनि। मुतहदा अरब इमारात, सऊदी अरब, इंग्लैंड, नॉर्वे, स्वीडन, कैनेडा, अमरीका, ऑस्ट्रेलिया, ॾखण अफ्रीका समेत खोड़ सारनि मुल्कनि में मुशाइरा मुनक़द थींदा आहिनि। उन्हनि में बरे सग़ीर जा शाइर बि शिरकत कंदा आहिनि। सैरो तफ़रीह जा शौक़ीन माण्हू उन्हनि महफ़िलनि में शिरकत कंदा आहिनि, पर उन तमामु घणी मक़बूलियत जे बावजूद बि इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त अॼोके मुशाइरे में इल्मी ऐं अदबी पहलू जो को बि निशान न आहे। उन रवायत जो रुख़ तफ़रीह तरफ़ वधीक रवां दवां थी वियो आहे। वक़्त सां गॾु रवाज बि बदिलजे थो। उनखे ज़िंदा रहण लाइ हर वक़्त सां मुवाफ़क़त करणी पवंदी आहे। जॾहिं रेडियो शुरू थियो त मुशाइरनि जो रवाज वधंदो वियो। टीवी, सोटी ऐं बसरी ॿिन्ही रवायतुनि खे बरक़रार रखियो ऐं मुल्क जे समूरनि ॾिसंदड़नि खे हिकु ख़ासि मुशाइरे में शामिल करे मुशाइरे खे हर घर ताईं पहुचाए मुशाइरे जी मक़बूलियत में इज़ाफ़ो कयो वियो। हाणे त शाइर हज़ारे मेल परे वेही पंहिंजा गीत ॿुधनि था ऐं वीडियो जी सूरत में रिकॉर्ड थियल दुबई, अबू ज़ैबी, जिद्दा, न्यूयॉर्क वग़ैरह जा मुशाइरा पिणु ॾिसनि था। ज़बानी रवायत हिकु मुस्तक़िल सुरूर जो वसीलो बणिजी चुकी आहे। हर शाइर जी फिल्म महफ़ूज़ आहे। घर छॾण ऐं किथे बि वञण जी हाणे का ज़रूरत बि नाहे रही। शाइरी ते इल्म जी कसरत असरु कयो आहे। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त वेझे मुस्तक़बिल में शाइरी जो मुतालो तमामु घटि थींदो ऐं उहो ज़िंदगी जो हिसो न रहंदो, पर मशरक़ जे मिज़ाज
मशरक़ जो मिज़ाज शाइराना हम आहंगी जो मिज़ाज आहे। मुशाइरे जी इल्मी, अदबी, सक़ाफ़ती ऐं शऊरी बणंदड़ ख़ूबियूं बरक़रार रहंदियूं न या न, पर मुशाइरो ज़रूरु बरक़रार रहंदो, छाकाणि त हाणे मुशाइरो सिर्फ़ु उर्दू जो विरसो न रहियो आहे। उर्दू सिंधी मुशाइरा, उर्दू पंजाबी मुशाइरा वग़ैरह बि आम थी विया आहिनि। मूंखे कॾहिं कॾहिं महसूसु थींदो आहे त इंग्लैंड ऐं अमेरिका में उर्दू ऐं अंग्रेज़ी मुशाइरनि जो दौर बि शुरू थियण वारो आहे। सिंध में मुशाइरनि जी शुरूआति जो तारीख़ी पस मंज़र भारत जे ॿियनि इलाइक़नि सां ॻंढियल रहियो आहे, जिते शाइरी, ख़ासि करे सूफ़ी शाइरी, हिकु वॾी सक़ाफ़ती रवायत तौरु क़ाइमु हुई। सिंध में मुशाइरनि जी शुरूआति या वाज़े सबूत मुग़लनि जे दौर यानी 16वीं सदी में मिलनि था, जिते शाइरी जा मुख़्तलिफ़ क़िस्म जी गज़ल, काफ़ियूं, बेत मशहूरु थिया। मुग़लिया दौर में सिंध ऐं उनजे आसपास फ़ारसी ज़बान जो वॾो असरु हो ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि जहिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमद, सामी जहिड़नि शाइरनि सिंधी ज़बान में रूहानी ऐं इश्क़ जी शाइरी जो बुनियादु विधो। उन्हनि जी शाइरी गॾियल मजलिसनि ऐं सक़ाफ़ती महफ़िलनि में पढ़ी वेंदी हुई, जितां मुशाइरनि जो आगाज़ थियो। सिंध में बाक़ाइदा मुशाइरनि जी शुरूआति जा वाज़े सबूत बरतानवी दौर में मिलनि था। अंग्रेज़नि जे अचण खां पोइ जॾहिं सिंधी ज़बान में लिखणु ऐं पढ़णु वधियो त सिंधी शाइरी जे महफ़िलनि ऐं मुशाइरनि खे वधीक हथी मिली ऐं उन्हनि खे हिकु सक़ाफ़ती महफ़िल जो रूप ॾिनो वियो, जिते शाइर गॾु थी पंहिंजी शाइरी पेश कंदा हुआ ऐं ॿुधंदड़ उन मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ। उनखां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जहिड़ो कि हैदराबाद, सखर, कराची, लाड़काणो वग़ैरह में मुशाइरनि खे हिकु मुनज़िम सक़ाफ़ती रवायत तौरु वधायो वियो। अॼु ॾींहं ताईं उहे महफ़िलूं सिंधी सक़ाफ़त जो हिसो बणियल आहिनि। आम ख़्याल मुताबिक़ मुशाइरनि जी शुरूआति भले मुग़लनि जी दरबार खां थी हुजे, पर हाणे उहे सिंध जे शाइरानी दुनिया में पिणु ईअं पंहिंजाइजी विया आहिनि जीअं फ़ारसी गज़ल सिंधी रूप धारे चुको आहे। इहा हक़ीक़त अञा बि तहक़ीक़ तलब आहे त पहिरियों मुशाइरो सिंध में कॾहिं, किथे ऐं कंहिं करायो। हिकु ख़्यालु इहो बि आहे त सिंध में मुशाइरनि जी शुरूआति 20वीं सदी ईस्वी जी पहिरीं चौथाई जे आख़िर में लाड़काणे मां थी। 1915 में अयाज़ क़ादरी साहब पंहिंजे तहक़ीक़ी जेको किताबु आहे, PhD जो मक़ालो आहे सिंधी गज़ल जी अवसर में, लिखे थो त 1915 में पहिरियों गज़ल में मुशाइरा लाड़काणे जो बुनियादु पियो। इहो 1915 जो साल हो जॾहिं तज़किरा शोरा तिखड़ मूजिबि तिखड़ में ई अवल मुशाइरा थिया, जिन जी तक़लीद में उहा इल्मी चीज़ सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि जहिड़ो कि लाड़काणे, ठठे ऐं हैदराबाद ताईं पहुती। हिते मूंखे हिकिड़ो इख़्तिलाफ़ इहो रहियो त अयाज़ क़ादरी साहब जेको हवालो ॾिनो आहे बज़म में मुशाइरा लाड़काणे जो 1915 में उनजो बुनियादु पियो ऐं उहे मुशाइरा सॼी सिंध में पखिड़िया। पोइ सॼी सिंध में बज़े में मुशाइरा ठहिया। बज़े में मुशाइरा हैदराबाद, बज़े में मुशाइरा लाड़काणो, बज़े में मुशाइरा सखर, बज़े में मुशाइरा कराची वग़ैरह। ऐं तज़किरा शोरा तिखड़ जे हवाले सां जेका दावा आहे, आउं सम्झां थो उनजो जेको मुसनिफ़ आहे असदुल्ला शाह फिदा साहब, उहो ख़ुदि 1931 में पैदा थियो आहे ऐं 1956 में तज़किरा शोरा तिखड़ लिखियो वियो आहे, जेको मीरा मोहम्मद शाह जे चवण ते उन लिखियो ऐं 1960 में उनजो पहिरियों छापो सिंधी अदबी बोर्ड छपायो। पोइ इहो हिकिड़ो तज़ाद हो जंहिंखे आउं क्लियर करणु थो चाहियां त मुशाइरनि जी जेको बुनियादु आहे उन में असां वटि दावा कई वेंदी आहे त उनजो बुनियादु तिखड़ मां ई पियो। तोड़े जो आउं इन राय जो या त इहो मुशाइरनि जो जेको बुनियादु पियो बज़ में मुशाइरा लाड़काणे खां पियो। तिखड़ जे मुशाइरनि जे तसलसल में इमदाद हुसैनी चयो त अहिड़ो वक़्तु बि आयो जो ॻोठ में असीं हर रोज़ तरह ई मुशाइरो कंदा हुआसीं। तरह घणो करे मुंहिंजी हूंदी हुई। मुंहिंजो सोट शबीर आसिफ़ ॿाहिरां जॾहिं सिंध ईंदो हो त ॻोठ में मुशाइरो रखंदा हुआसीं, जेको सॼी राति हलंदो हो, जंहिंमें मुलाकाचार मां मिस्कीन मुलाकाचारी, गद्दा साहब ऐं हेडर जागीर मां हैदरी सुमरो ऐं ॿिया शरीक थींदा हुआ। उहे मुशाइरो कॾो का ख़तमु थी विया। इमदाद हुसैनी जो चवणु आहे। मुशाइरे जो मक़सदु शाइरनि, अदीबनि ऐं अदब जे शौक़ीननि खे तख़लीक़ी इज़हार, तारीफ़ ऐं गुफ़्तगू जे लम्हनि लाइ मुतहद करणु आहे। मुशाइरो हिकु मुतहरिक इज्तमा आहे जेको मुकमल तौर ते तयारु थियल ऐं उभरंदड़ शाइरनि खे गॾु करे थो। तयारु थियल शाइर माना जेके असांजा सीनियर शाइर आहिनि ऑलरेडी, ऐं ॿिया जेके नवां शाइर जेके उभरंदड़ शाइर आहिनि, जेके पंहिंजूं असली हक़ीक़ी तख़लीक़ूं वंड कनि था
उनजी बुनियादी घुर्ज प्यार, समाजी इंसाफ़, सुञाणप, फितरत, सूंह, उत्साह समेत अनेक रंगनि जी ॻोल्हा आहे, जेका मुतहरिक तब्दीली, गैर मामूली सलाहियतुनि, इस्लाह ऐं बहस मुबाहिसे खे फ़रोग़ ॾिए थी। मुशाइरे जूं अहम ख़ासियतूं इहे बि आहिनि त मुख़्तलिफ़ शाइराना आवाज़ ऐं अंदाज़ परखजनि, गुफ़्तगू ऐं शिरकान जी शमूलियत खे वधाइजे ऐं निखारिजे, मौसीक़ियत सां गॾोगॾु बयान या इज़हार खे बि जांचिजे, क्लासिकल ऐं हमअसर अदबी विरसे खे खिराज तहसीन पेश कजे, गॾियल टीम वर्क, नेटवर्क ऐं गॾियल ताउन जा मौक़िया पैदा कया वञनि, जिन सां समाजी शऊर खे हथी मिले, शाइरनि जी शाइरी ऐं तख़लीक़ी किरदार खे साराजोगो बणाइण लाइ जाखोड़िजे, उभरंदड़ शाइरनि खे बाख़्तियार बणाइजे, खेनि हमथाइजे, तहज़ीब ऐं सक़ाफ़ती ऐं तख़लीक़ी क़दरदानी खे हथी वठराइजे, तख़लीक़ी इज़हार ऐं तनक़ीदी सोच खे असरअंदाज़ बणाइजे। उन हवाले सां केतिरा ई मुतवक़ नतीजा हासिल करे सघजनि था। मिसाल तौरु अदबी क़दरदानी ऐं शऊर खे वधाइण, शाइरनि अदीबनि में नवां लाॻापा ऐं ताउन जो माहौल पैदा करणु, समाजी मसरूफ़ियत खे वधाए तख़लीक़ी तौरु समाज जी तामीर करणु, मुस्तक़बिल जे अशातनि लाइ अमली दस्तावेज़ तयारु करणु ऐं मुशाइरे जी सरगर्मी केतिरा ई लाभ ॾेई सघे थी, जिन में शाइराणे इज़हार ऐं तासिरात लाइ प्लेटफॉर्म मुहैया करे सघजनि था। पुरअसर तबसरे सां तख़लीक़ ऐं तनक़ीद जे जोहर जी हौसला अफ़ज़ाई वारो माहौल बर्पा करे सघिजे थो, अदबी ज़ौक़ खे फ़रोग़ ॾेई सघिजे थो, जेके अमल तख़लीक़ी सलाहियतुनि जी मुस्तक़बिल लाइ बहितरीन राह हमवार करे सघनि था।